नाज़रीन, मीरपुर खास में हिंदू बिरादरी के माण्हुनि कलम धड़ियन पारां सालेह पचे सहाफ़ी अजय कुमार लालवानी के कत्ल वाक़े खिलाफ़ ऐं मुख तोड़े असल कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सज़ाऊं ॾियारण लाइ एहतिजाजी रैली कढी आहे। उन हवाले से पेश आहे तालिब शर जी हीअ रिपोर्ट। सालेपट में कत्ल थियल सहाफ़ी अजय कुमार लालवानी के कत्ल खिलाफ हिंदू पंचायत मीरपुर खास तरफा एहतिजाजी रैली कढी वही। रैली की अगवानी अॻूणे MPA ऐं हिंदू पंचायत के सदर सेठ लक्ष्मण दास पैरवानी की अगवानी में थी। उन हवाले से हिननि मेहरान टीवी से वीचार वंडींदे चयो त उनके बहरन से उते जी पंचायतुन जा मुझी गाल रात असाई डिस्कस थी। उन्हनि चयो त साईं जेके माण्हू डमी माण्हू जलिया विया आहिनि साफ़त के थधो करण लाइ, साफ़िन के थधो करण लाइ जेके 6-7 डमी जलिया विया आहिनि न, ये कोन आहिनि कातिल। असल में उन्हें खबर है, SP साहब के भी खबर है कहिड़ो कातिल आहे छा आहे। हाणे मुसीबत इहा आहे त SP साहब के आने वारा ई उहे कातिल आहिनि, हुते जेको पोस्टिंग कराइण वारा बि उहे कातिल आहिनि। जेके पुष्टपनाही थियनि पियो कातिलनि जो उनखे हटाए जिन्हनि माण्हू खे हाणे इंक्वायरी कई वञे ऐं ॾुआरी खे जंहिंखे आहे कटेरे जे पोयां आंदो वञे, हक़ ऐं सच के साम्हूं आंदो वञे। ही असांजी जंग आहे, ही साफ़ियुनि जी जंग आहे, ही सॼी इंसानी जंग आहे। इहा जंग जेसि ताईं जारी रहंदी, जेसि ताईं उन कातिलनि खे नथा झलनि, असल कातिल साम्हूं नथा आंदा तेसि ताईं इहा जंग जारी रहंदी। जो कातिल तो बंद कयो वञे, हाणे त इहे हिते साज़िश न थियनि। हाणे ईमानदार माण्हू हो, तमामु नेक माण्हू, सवाबी क़तल इंसानी ज़ात जो क़तल आहे। हाणे त इहे असांजे पाकिस्तान न थियणु खपे। चीफ जस्टिस, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, वज़ीर आज़म पाकिस्तान गुज़ारिश था करियूं त असांजे हक़ ऐं सच जुडिशरी जोड़ी वञे, GID जोड़ी वञे, जेन्युइन इन्वेस्टिगेशन कई वञे। तालिब शर, मेहरान टीवी, मीरपुर खास।